BM ख़बर खां आगाह कंदा त पाणी कमीशन सिहत खाते का मुक़ररियन बदलेन अस्पतालन में इंसोनेटर्स लगाइण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती आहे। सिंध हाई कोर्ट में पाणी कमीशन जे सरबराह जथ रिटायर्ड अमीर हानी मुस्लिम जी सरबराही में ॿुधणी कई। सिहत वारो सेक्रेटरी फज़लुल्लाह पेचो हो। कमीशन आॾो पेश थियो। कमीशन सरबराह खे चयो त कंहिं बि अस्पताल जे MS के पॉलिसी बनाइण जी इजाज़त नाहे। पॉलिसी जोड़ण सिहत खाते जे सेक्रेटरी जो कम आहे। कमीशन MS तरफ़ा कंसल्टेंट मुक़रर करण ते जवाब तलब करे वरितो। कमीशन सरबराह चयो त चीफ सेक्रेटरी बि पेश थी ॿुधाए त MS खे कंसल्टेंट मुक़रर करण जो इख्तियार कंहिं ॾिनो आहे। MS खे 1.5 इंच जी मस्जिद ठाहिण न ॾिनी वेंदी। कमीशन सिहत वारे सेक्रेटरी खां अस्पतालन में इंसोनेटर्स लगाइण बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। कमीशन सिहत खाते में मुक़ररियन ऐं बदियन ते सेक्रेटरी सर्विसिस खां जवाब तलब करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे कराची मां CCTV न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी सां। जी अब्दुल्ला, आगाह कजो ॿुधणी में वधीक छा थियो? जी बिल्कुल, अॼु वाटर कमीशन जी ॿुधणी जस्टिस अमीर हानी मुस्लिम जे सरबराही में थी गुज़री, जंहिंमें सेक्रेटरी हेल्थ फज़लुल्लाह पेचूअ खे बि तलब करे वरितो। सेक्रेटरी हेल्थ फज़लुल्लाह पेचूअ खे जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो त अञा ताईं केतिरो टाइम लॻंदो, जेकी तव्हांजी 2 हफ़्तनि जे तव्हां जेको सहूलियत वरिती हुई उन बावजूदि पाणी जो को बि निज़ाम ऐं जेको आहे सेवरेज सिस्टम बहितर न थी सघियो आहे। उन हवाले सां सेक्रेटरी हेल्थ जेको आहे सो जवाब में चयो त असांजी पूरी कोशिशूं आहिनि, असां हिन वक़्तु बि कमु करे रहिया आहियूं। उन खां अलावा DG जेको आहे सो गुड्डू बेराज जे जेके तलब करे वरितो, उनखे बि जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो त हिन वक़्तु जेको गुड्डू बेराज सां वर्कर हली रहिया आहिनि ऐं उन खां अलावा नेकल सिस्टम थी रहियो आहे त उन्हनि जो अञा ताईं कीअं सिस्टम हली रहियो आहे, छो करे जेके मां विज़िट कयो हुअमि जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो त मां जेकॾहिं शहदाद कराची खां शुरू कयो ऐं शहदाद कोट ऐं कंबर खां त मूंखे ॾाढी हालत ख़राबु लॻी। नज़र में इहो आयो त हिन वक़्तु हिन ॻोठनि जेको आहे सो हिन शहरनि में को बि अहिड़ो को सिस्टम न आहे जेको पाणी मुकमल ताईं थी सघे, छो जे करे हिन वक़्तु ताईं का बि अहिड़ी का आमदरफ़्त न थी सघी आहे। तंहिं करे जस्टिस अमीर हानी मुस्लिम ॾाढो कावड़ जो इज़हार करे चयो त TM गुड्डू ऐं जेको आहे TM ऐं जेको लोकल जेको आहे डिपार्टमेंट जे माण्हुनि खे चयो त हिन वक़्तु ताईं अञा अहिड़ो को बि फ़ैसिलो या अहिड़ी का बि आमदरफ़्त न थी सघी आहे जंहिंजी मां ख़ुशि था थी सघां, छो जे करे जेके मां विज़िट कया आहिनि पूरे शहर जेके सिंध जा उन्हनि में का बि अहिड़ी बेहतरी नज़र न आई आहे। उन सां गॾोगॾु हर शहर जे ॿाहिरि जेको हाउसिंग स्कीम वारो जेको आहे सिस्टम लॻो पियो आहे, उन हाउसिंग स्कीम वारे सिस्टम खे पिणु थोरो हल्को हथु रखी, छो जे करे जेकी हाउसिंग स्कीम वधंदी वेंदी ओतिरो जेको आहे पाणी उन्हनि ॾे ट्रांसफर कयो वेंदो, पर जेके मुकमल तौर ते अॻु में जेके रिहाइश पज़ीर घर आहिनि उन्हनि घरनि में जेको आहे पाणी अञा ताईं न पहुची सघियो आहे। तव्हां DG जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारे खे बि चईंदो जेकॾहिं तव्हांखे अञा ज़रूरत आहे त तव्हां पंहिंजो पाणी जो सिस्टम कयो ऐं जेको आहे उते ई घरनि में जिते पाइप ऐं नेकल सिस्टम आहे उते ई घर ठाहिया वञनि, छो जे करे जेकॾहिं तव्हां ॿिए हंधि हाउसिंग स्कीम ठाहियो था पिया त उनजी ज़िम्मेवारी तव्हांखे क़बूलनी पवंदी, छो जे करे उते पाणी ताईं अञा को सिस्टम न पहुची सघंदो। इन वक़्तु मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मुल्क जेको ॿुधणी आहे हिन वक़्तु 9 मार्च ताईं मुलतवी थी वई आहे, जंहिंमें जस्टिस अमीर हानी मुस्लिम कावड़ जो इज़हार कंदे चयो त जेकॾहिं हाणे 9 मार्च ताईं का बि आमदरफ़्त कंहिं बि डिपार्टमेंट तरफ़ां न थी सघी त पोइ कुझु बि थी सघे थो। जी वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी हवाले सां अपडेट करण लाइ।